ओम शांति। अॼु जो महावाक्य आहिनि 3/12/2023। अॼु अव्यक्त बाबदादा जो रिवाइज कोर्स 18/1/97। पंहिंजी सूरत सां बाप जी सीरत खे प्रत्यक्ष करो, तॾहिं प्रत्यक्षता जो नगाड़ो बजंदो। अॼु बाप दादा 2 विशाल सभायूं ॾिसनि पिया। हिकु त साकार रूप में तव्हां सभी ॿारनि खे, ॿियो अव्यक्त रूप जी विशाल सभा ॾिसनि पिया। चारों ओर जे अनेक ॿार हिन समय अव्यक्त रूप में बाप जे सम्मुख, बाबा सम्मुख ॾिसनि पिया, ॿुधनि बि पिया। चारों ओर जा अनेक ॿार हिन समय अव्यक्त रूप में बाप खे सम्मुख ॾिसनि बि था, ॿुधनि बि था। भई ही सभा हिकु ॿ सां प्रिय आहे। अॼु विशेष सभिनि जे दिलि में ब्रह्मा बाप जी यादि इमर्ज आहे। छो जी ब्रह्मा बाप जो हिन ड्रामा में विशेष पार्ट आहे न। सभिनि जो ब्रह्मा बाप सां दिलि जो स्नेह आहे। छो जी ब्रह्मा बाप जो बि हिकु हिकु ॿार सां अति प्यार आहे न। जीअं बाप ॿार हिते साकार में ब्रह्मा बाप जा गुण ऐं कर्तव्य यादि कंदा आहियो, जीअं तव्हां ॿार हिते साकार में ब्रह्मा बाप जा गुण ऐं कर्तव्य यादि कंदा आहियो, हूअं ई ब्रह्मा बाप बि तव्हां ॿारनि जी विशेषताउनि जो, सेवा जो गुणगान कंदा रहंदा आहिनि। त ब्रह्मा जो अव्यक्त आवाज़ तव्हां सभिनि खे पहुचंदो आहे न। तव्हां सभु विशेष अमृत वेले खां वठी करे जो मिठी मिठी ॻाल्हियूं कंदा आहियो, उहा मिठी मिठी उलाना बि ॾींदा आहियो, वह ब्रह्मा बाप ॿुधी करे मुस्कुराईंदा आहिनि ऐं छा गुण ॻाईंदा आहिनि। वाह मुंहिंजा सिकीलदा लाडला बाप खे प्रत्यक्ष करण वारा ॿार, वाह। ब्रह्मा बाप ऐं तव्हां ॿारनि सां, ब्रह्मा बाप हाणे ॿारनि सां छा शुभ आशायूं रखंदा आहिनि, उहा ॼाणंदा आहियो। बाप इहे ई चाहींदा आहिनि कि मुंहिंजो हर हिकु ॿार पंहिंजी मूरत सां बाप जी सीरत ॾेखारे। सूरत भिन्न भिन्न आहिनि, लेकिन पंहिंजी सूरत सां बाप जी सीरत ॾेखारे। जो बि ॾिसनि, जो बि संबंध में अचनि, उहे असांखे ॾिसी करे असांखे भुलिजी वञनि, लेकिन असां में बाप ॾेखारे ॾे, तॾहिं ही समय जी समाप्ति थींदी। सभिनि जे दिलि सां इहा आवाज़ु निकिरे कि असांजो बाबा अची वियो। मुंहिंजो बाप आहे, ब्रह्मा कुमारियुनि जो बाप न आहे, मुंहिंजो बाप आहे। जॾहिं सभिनि जे दिलि सां आवाज़ु निकिरे कि मुंहिंजो बाप आहे, तॾहिं ही आवाज़ चारों ओर नगाड़नि जे मुआफ़िक़ गूंजदी। जो बि साइंस साधन आहिनि, साधननि में इहे नगाड़ो बजंदो रहंदो कि मुंहिंजो बाप अची वियो। सभी हाणे जो बि करो था ॾाढो सुठो कयो आहे ऐं करो बि था, लेकिन हाणे सभिनि जो इकठो नगाड़ो वॼणो आहे। जिते बि ॿुधंदा हिकु ई आवाज़ु ॿुधंदा, अचण वारा अची विया, अचण वारो अची वियो। इनखे चइबो आहे बाप जी स्पष्ट प्रत्यक्षता। अचण वारो अची वियो, बाबा संजो अची वियो, इनखे चइबो आहे प्रत्यक्ष, स्पष्ट प्रत्यक्षता। सभी हाणे नाम प्रसिद्ध थियो आहे। पहिरियों क़दम आहे नाम प्रसिद्ध थियो आहे कि ब्रह्मा कुमारियूं कुमार सुठो कमु करनि थियूं, विद्यालय व कार्य जी नॉलेज जी हाणे महिमा कंदा आहिनि, ख़ुशि थींदा आहिनि। इहे बि सम्झंदा आहिनि कि अहिड़ो कार्य ॿियो कोई करे न सघे, एतिरे ताईं पहुचिया आहिनि। इहा ॻाल्हि स्पष्ट थी आहे, चारों ओर हिन ॻाल्हि जी महिमा आहे। लेकिन हिन ॻाल्हि जो हाणे स्पष्टीकरण न थियो आहे कि बाप दादा अची विया आहिनि। हाणे थोरो थोरो पर्दो खुलणु लॻियो आहे, लेकिन स्पष्ट न आहे। ॼाणंदा बि आहिनि कि इन्हनि जो बैकबोन कोई अथॉरिटी वारो आहे, लेकिन उहे ई बाप दादा आहे ऐं असां बि बाप खां वरसो वठिणो आहे। असांखे बि इहा दीवार अञा उमंग उत्साह जे अॻियां अचे थी। ये दीवार अञा उमंग उत्साह में अॻियां अचे थी। त इहे जेकी दीवार आहे कि अञा त इहे न ॼाणियो आहे कि इहा कहिड़ी अथॉरिटी हिननि सां गॾु आहे ऐं असांखे बि वरसो वठिणो आहे। इहा दीवार अञा उमंग उत्साह में अॻियां अचे थी। उहा हाणे उहो बि थियणो ई आहे। मतिलबु इहो बि सभिनि खे पतो लॻणो आहे। हिकु क़दम उठाईंदा आहिनि, उहो हिकु क़दम आहे सहयोग जो। हिकु क़दम उठाइणु लॻिया आहिनि, मतिलबु सहयोग ॾियणु लॻिया आहिनि।
सहयोग ॾियण जी प्रेरणा अंदर में अचणु लॻी आहे। हाणे ॿियो क़दम आहे स्वयं वरसो वठण जी उमंग में अचनि। जॾहिं ॿई ही क़दम मिली वेंदा त चारो ओर बाजा बजदा। जॾहिं ॿई ही हिकु क़दम आहे कि सहयोग ॾींदा आहिनि, ॿियो क़दम आहे कि ख़ुदि बि सम्झनि कि असां बि वरसो वठूं। जॾहिं ॿई क़दम मिली वेंदा त चारो ओर बाजा बजदा। कहिड़ा बाजा बजदा? मुंहिंजो बाबा, तुंहिंजो बाबा न, मुंहिंजो बाबा। जीअं कार्य जी महिमा कंदा आहिनि, ईअं करनि कराइणहार बाप जी महिमा झूम झूम करे ॻाइनि। थियणो त आहे ई असांजो ई नज़ारो, असांजो तव्हांखे बि इहो नज़ारो अखियुनि जे साम्हूं दिलि में दिमाग़ में अचे थो न। छो जी बाप ऐं दादा आहिनि सभु ॿारनि खे वरसो ॾियणु, चाहे मुक्ति जो चाहे जीवन मुक्ति जो, लेकिन वरसो मिलणु ज़रूरु आहे न। कोई बि वंचित न रहिजी वञे, छो जी बाप बेहद जो मालिक आहे, बेहद जो बाप आहे त बेहद जो वरसो ॾियणो ई आहे, बेहद खे वरसो ॾियणो ई आहे। भल योग बल सां पंहिंजी जन्म जन्मांतर जा पाप भी न कटे सघनि, लेकिन सिर्फ़ु एतिरो बि ॼाणिया कि बाप आयो आहे त कुझु न कुझु पहचान सां वरसे जे अधिकारी ठही ई वेंदा। त जीअं बाप खे बेहद जो वरसो ॾियण जो संकल्प आहे ऐं निश्चित थियणो ई आहे, ईअं तव्हां सभिनि जे दिलि में बि इहा शुभ भावना शुभकामना उत्पन्न थिए कि असांजा सभु भाउ भेण बेहद जे बाप जे वरसे जे अधिकारी ठही वञनि। त ईअं जीअं बाबा जे दिलि में ईंदो आहे, ईअं तव्हां सभिनि जे दिलि में ईंदो आहे? बाबा प्रश्न पुछनि। त इहा शुभ भावना शुभकामना कॾहिं केसि ताईं प्रत्यक्ष रूप में ईंदी, हुनजी डेट पहिरियों खां ई पंहिंजे दिलि में फिक्स करो। बाबा चवनि था संगठन सां पहिरियों दिलि में करो, पोइ संगठन में करो त विनाश जी डेट आपे ई स्पष्ट थी वेंदी। उन्हनि जी चिंता न करो त विनाश जी डेट कीअं फिक्स थींदी, जॾहिं असांखे ऐं संगठन में इहा उमंग ईंदो, इहा शुभ भावना शुभकामना कंदा सभु कि सभिनि खे बाबा जो परिचय मिली वञे, तॾहिं ई इहा विनाश थींदो। त विनाश जी डेट असां फिक्स कंदासीं। त बाबा चवंदा आहिनि रहम ईंदो आहे या इन ई मौज में रहंदा आहियो कि असां त अधिकारी ठही वियासीं, मौज में रहो, इहो त ॾाढो सुठो आहे, लेकिन रहम दिल बाप जा ॿार हाणे बेहद ते रहम करो। जॾहिं ॿियनि ते रहम ईंदो त पंहिंजे मथां रहम पहिरियों ईंदो, पोइ जो हिकु ई नंढी सी ॻाल्हि ते तव्हांजो पुरुषार्थ करिणो पवंदो आहे, उहो करण जी आवश्यकता न ईंदी। जॾहिं रहम ईंदो आहे न त स्वपरिवर्तन जल्दी जल्दी थी वेंदो आहे। मास्टर रहम दिल, मास्टर दयालु, मास्टर रहम दिल, मास्टर दयालु, मर्सीफुल थी वञो। त बाबा असांखे चवनि था ॿियनि ते रहम दिल ठहो त ख़ुदि बि जल्दी जल्दी परिवर्तन थी वेंदो। बाबा चवनि था मास्टर रहम दिल, मास्टर दयालु, मास्टर मर्सीफुल ठही वञो। इन गुणनि खे इमर्ज करो। बाबा चवनि था त ॿियनि जे मथां रहम करण सां स्वयं ते रहम आपे ई थी वेंदो, आपे ई ईंदो। ॿियनि ते रहम करण सां भई असां ॿियनि खे चऊं था परिवर्तन थियो परिवर्तन थियो, त स्वयं ते रहम आपे ई ईंदो। बाबा चवनि था बाप दादा पहिरियों बि ॿुधायो हुई कि बाप दादा खे ॿारनि जी कहिड़ी ॻाल्हि सुठी न लॻंदी आहे, ॼाणंदा आहियो? बाप दादा खे ॿारनि जी महिनत करणु व बार बार युद्ध करणु इहो सुठो न लॻंदो आहे। बाप चईंदा बि आहिनि हे मुंहिंजा योगी ॿार, योद्धा ॿार थोरी चईंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि हे मुंहिंजा योगी ॿार, योगी ॿार। त योगी ॿारनि जो कमु छा आहे? युद्ध करणु सुठो लॻंदो आहे। परेशान बि थींदा आहियो, पोइ युद्ध बि कंदा आहियो। अॼु प्रतिज्ञा कंदा आहियो कि युद्ध न कंदासीं, ऐं कुझु समय खां पोइ योगी जे बजाए योद्धो थी वेंदा आहियो। त असांखे सदा योगी ॿार ठहिणो आहे, योगी आत्मा आहियूं न, त सदा बाबा सां गॾु रहण वारियूं, त योद्धो ठही वेंदा। इहे शो बाप दादा सम्झंदा आहिनि कि ॿारनि खे योग सां प्यार कमु,
युद्ध सां प्यार ज़्यादा आहे त अॼु खां छा कंदा, योद्धा ठहींदा या निरंतर योगी। बाप दादा ॾिठईं केतिरी 18 जनवरी बि बीती वई ऐं विशेष ब्रह्मा बाप तव्हां ॿारनि जो आह्वान करनि था कि मुंहिंजा ॿार समान वतन में अची वञनि, मुंहिंजा ॿार समान ठही वतन में अची वञनि। वतन सुठो न लॻंदो आहे, छा युद्ध करण ई सुठो लॻंदो आहे, युद्ध न करो। सदा बाबा की यादि करे वतन में रहो। अॼु खां युद्ध करणु बंदि करे सघंदा आहियो, चओ हाँ जी बाबा। पोइ छा वञी करे पत्र न लिखिणो आहे, पोइ हुते वञी करे पत्र न लिखिजो कि बाबा माया अची वई, युद्ध करे करे भॼाए ॾिनो। कंहिंखे बि पंहिंजी माया ईंदी आहे या ॿिए जी माया ॾिसी करे ख़ुदि माया जे असर में अची वेंदा। कंहिंखे त पंहिंजे ते माया ईंदी आहे, मतिलबु इहे विकार बुरायूं, ऐं कोई त ॿियनि जी माया खे ॾिसी ख़ुदि माया जे असर में अची वेंदा आहिनि। इहे छो, इहे छा, इहे ॿियनि जी माया पंहिंजे अंदरि अची वई न, इहे बि न करिणो आहे। मतिलबु ख़ुदि बि के विकार बुराइनि जे वश न थियणो आहे, कमज़ोरी जे वश न थियणो आहे। उहे ॿियनि जा बि हिसा अवगुण अहिड़ी ॻाल्हियूं ॾिसी करे पंहिंजे मन में प्रश्न न अचिणो खपे, ईअं छो, ईअं छा, ईअं थोरी थींदो आहे। त बाबा चवनि था ॿियनि जी माया पंहिंजे अंदरि बि न अचणी खपे, इहे बि न करिणो आहे। माया सां छुड़ाइण बाप जो कमु आहे। तव्हां स्वपुरुषार्थ में तीव्र ठहो त असांजे वाइब्रेशन सां, वृत्ति सां, शुभ भावना सां ॿियनि जी माया सहज भॼी वेंदी। त बाबा चवनि था अगरि शो में ईंदा त न तव्हांजी माया वेंदी न ॿियनि जी माया वेंदी। इन करे जीअं नए वर्ष में पुराणा वर्ष खे विदाई ॾिनो, हाणे 96 न 97 चईंदा आहिनि। अगरि कोई ग़लती सां चई ॾे तव्हां त ईंदा 96 न 97। ईअं अॼु छा ईअं हूअं इन शब्दनि खे विदाई ॾियो। क्वेश्चन मार्क न करो कि ईअं छो, ईअं छा, ईअं थोरी थींदो आहे, न बिंदी लॻायो, न त क्वेश्चन मार्क थियो ऐं व्यर्थ जो खातो आरंभ थी वेंदो आहे। त बाबा त असांखे हर प्रकार जा उत्तर ॾिना अथई न, केरु छो थो करे, ॿ ॼणा लड़नि छो था, फलानो हुनखे छो थो मारे, या अपशब्द छो थो चए, हिसाबु किताबु आहे। या उहा आत्मायूं कमज़ोरी जे वश आहिनि, बसि उन्हनि जे प्रति शुभ भावना शुभकामना ॾियो ऐं उन्हनि खे बि अहिड़ी कमी कमज़ोरियुनि सां मुक्त करो। ऐं जॾहिं व्यर्थ जो खातो आरंभ थी वेंदो आहे त समृद्धि समाप्त थी वेंदी आहे। ऐं जिते समृद्धि समाप्त थी हुते माया भिन्न भिन्न रूप, भिन्न भिन्न सर्कमस्टेंसिस सां पंहिंजो ग्राहक ठाहे छॾंदी आहे। पोइ छा ठही वेंदा, योगी या योद्धा? योद्धा न ठहिणो आहे, पक्को प्रॉमिस कयो। अॼु बाबा सां चवनि था कि मूंसां पक्को प्रॉमिस करो कि सदा योगी ॿार ठही करे रहंदासीं। या बाप दादा चईंदा आहिनि त हा कयो, पक्को कयो। ॿाहिरि जॾहिं पंहिंजे देश में वेंदव त थोरो थोरो कचो थी वेंदो, शक्तियूं छा कंदियूं, थींदो या न, सभु हा न करंदा आहिनि। माना थोरो पंहिंजे में शक आहे त सभिनि हा चयो। ॾिसो टीवी में फ़ोटो निकिरी वियो, पोइ बाप दादा टीवी जी कैसेट भेजता, छो जी बाप जो हर ॿार सां गॾु चाहे नया चाहे पुराणा, लेकिन जंहिं दिलि सां चयो मुंहिंजो बाबा, उहा आत्मा बाबा सां कनेक्ट थी वई। त केॾी सारी आत्मायूं आहिनि जे चयो आहे मुंहिंजो बाबा, सिर्फ़ु चयो न लेकिन मञी करे हलनि बि था। उन हिक हिक सां गॾु बाप जो दिलि जो प्यार आहे। केॾी सारी आत्माउनि चयो आहे न मुंहिंजो बाबा, ऐं बाबा खे मुंहिंजो चई करे थोरो बि हलनि था थियूं। कम से कम बाबा चई करे बाबा खे निराकार रूप में यादि त करनि थियूं, बाबा जी श्रेष्ठ मत ते हलनि था थियूं। चइण वारो प्यार न, दिलि सां हिक हिक सां गॾु बाप जो दिलि सां प्यार आहे न। बाप सां त ॾाढा ॿारनि जी रंगत ॾिसंदा आहिनि। अॼु चईंदा बाबा ओ मुंहिंजा बाबा, ओ मिठा बाबा, छा चऊं छा न चऊं।
तव्हां ई मुंहिंजो संसार आहे। ॾाढी मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं बि कंदा रहंदा आहिनि। ऐं 2-4 घंटे पोइ अगरि कोई ॻाल्हि अची वई त भूत अची वेंदो आहे। बाप ॻाल्हि न ईंदी आहे, भूत ईंदो आहे। बाप दादा वटि सभिनि जो भूत वारो फ़ोटो बि आहे। बाप दादा वटि सभिनि जो भूत वारो फ़ोटो बि आहे। ॾिसो, हिकु यादगार बि भूत नाचो आहे न, त भूतनि खे बि बाप दादा ॾिसंदा आहिनि, किथां खां आयो, कीअं भॼाइनि था, इहे खेल बि ॾिसंदा रहंदा आहिनि बाबा। कोई त घबराए दिलि शिकस्त बि थी वेंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि कोई त घबराए दिलि शिकस्त बि थी वेंदा आहिनि। पोइ बाप दादा खे इहो ई शुभ संकल्प ईंदो आहे कि इन्हनि खे कोई संजीवनी बूटी खाराए करे सूजित करो। लेकिन उहो मूर्छनि में एतिरो मस्तु थी वेंदा आहिनि कि संजीवनी बूटी खे ॾिसंदा ई न आहिनि। मतिलबु बाबा कीअं न कीअं रीति सां उन्हनि खे सूजित करण जी कोशिशि कंदा आहिनि। लेकिन कई ॿार अहिड़ा मूर्छित थी वेंदा आहिनि कि उन्हनि खे उहा संजीवनी बूटी ॾिसण में ई न ईंदी आहे। ईअं न करिणो आहे। सॼो होश न गंवाइणो आहे। बाबा चवनि था थोरो रखिणो खपे। थोरो बि होश हूंदो त बची वेंदा। अर्थात कॾहिं कुझु बि थिए न, त बाबा जी जेका मर्यादा आहिनि, जेका नियम आहिनि न, उहे न तोड़ो। त रोज़ु रोज़ु अमृत वेलो कंदा रहो, मुरली क्लास ॿुधंदा रहो, जो धारणा आहे उहो कंदा रहो। भले ॻाल्हि मन में आहे, अगरि कोई अहिड़ी ॻाल्हि बि आहे त हीअं अमृत वेलो मुरली क्लास ॿुधे ॿुधे बाबा जो असांखे संजीवनी बूटी ॾियणु चाहिनि था उन ॻाल्हि सां निकिरण लाइ, उहो ज़रूरु असांखे ॿुधी में टच थींदी। न त बाबा ॿिए द्वारा असांजी मदद ज़रूरु कंदा आहिनि। कम से कम ब्राह्मण परिवार सां, फैमिली सां डिस्कनेक्ट न थिजो कोई बि ॻाल्हि आई त बि। न त बाबा जी जेका नियम आहिनि उन्हनि खे न छॾिजो। बाप दादा पहिरियों बि ॿुधायो हुई कि हिन फाइनल पढ़ाई में हर ॿार खे 3 सर्टिफिकेट वठिणा आहिनि। हिकु स्वयं सां संतुष्ट इहो सर्टिफिकेट, ॿियो बाप दादा द्वारा सर्टिफिकेट, टियों परिवार जी संबंध संपर्क में अचण वारा द्वारा सर्टिफिकेट वठिणो। ये 3 सर्टिफिकेट जॾहिं मिलनि तॾहिं सम्झो पूरी पढ़ाई थी। ईअं न सम्झणो आहे कि बाप दादा त असां सां संतुष्ट आहिनि, लेकिन टिन्हिनि जो सर्टिफिकेट खपे। हिकु जो न हलंदो, त चेक करो 3 सर्टिफिकेट सां केतिरा सर्टिफिकेट मिलिया आहिनि। बाप जे बिना बि कुझु न मिलंदो आहे। लेकिन परिवार जी संतुष्टता जो सर्टिफिकेट हिन में बि ॾाढो कुझु मिलंदो आहे। बाप जे बिना बि कुझु न मिलंदो। मतिलबु ईअं न कि असां संतुष्ट आहियूं, बाबा बि संतुष्ट हुजे, बाबा बि असांखे सर्टिफिकेट ॾे, परिवार बि ॾे। परिवार जी जेतिरी आत्माउनि सां सर्टिफिकेट जंहिंखे मिलंदो, जेतिरी ब्राह्मण संतुष्ट थींदा, ओतिरो ई भगत बि असांजी पूजा संतुष्टता सां कंदा, काम चलाऊ न कंदा, दिलि सां कंदा। त हिते ब्राह्मण जीवन में जेतिरी ब्राह्मणनि खे असां प्रति स्नेह सम्मान अर्थात रिगार्ड हूंदो, दिलि सां संतुष्ट हूंदा, ओतिरा ई पूज्य बि ठहींदासीं। पूज्य जे लाइ स्नेह ऐं सम्मान हूंदो आहे। त जॾहिं जड़ चित्रनि जी पूजा थींदी, तॾहिं एतिरो ई स्नेह ऐं रिगार्ड असांखे मिलंदो। सॼे कल्प जी प्रारब्ध हाणे ठाहिणी आहे। सिर्फ़ु अधु कल्प जे राज्य जी प्रारब्ध न, पूजा जी प्रारब्ध बि हाणे ठहींदी आहे। ईअं न सम्झो असांजो त बाबा सां ई कमु हली वेंदो, न। बाबा जो परिवार सां केतिरो प्यार आहे, त फॉलो फादर करो। ब्रह्मा बाप खे ॾिसो, कहिड़ो बि ॿार आहे, शिक्षा दाता ठही शिक्षा बि ॾींदा आहिनि, लेकिन शिक्षा सां गॾु प्यार बि दिलि में रखंदा आहिनि। ऐं प्यार कोई बाहुनि वारो प्यार न आहे, लेकिन प्यार जी निशानी आहे पंहिंजी शुभ भावना शुभकामना सां कहिड़ी बि माया जे वश आत्मा खे परिवर्तन करे छॾनि। कोई बि आहे, कहिड़ी बि आहे, घृणा भाव न अचे, इहे त बदिलण वारो ई न आहे, इहे त ईअं ई आहे, न। हाणे आवश्यकता आहे रहम दिलि ठहिण जी, छो जी कई ॿार कमज़ोर हुजण जे कारण पंहिंजी शक्ति सां कोई वॾी समस्या सां पार न थी सघंदा आहिनि।
त कोई कहिड़ो बि आस उनखे बार बार सम्झायूं था नथो थिए त सम्झी वठो कि उन में शक्ति न आहे। त उन आत्माउनि खे शुभ भावना शुभकामना ॾेई करे उन्हनि खे पंहिंजी कमी कमज़ोरियुनि सां पार करायो। त हाणे सहयोगी ठहो। बाबा चवनि था कि हाणे सहयोगी ठहो। कंहिंसां? सिर्फ़ु शिक्षा सां न। अॼुकल्ह शिक्षा सवाइ प्यार व शुभ भावना जे कोई बि ॿुधी न सघंदो आहे। ये त फाइनल रिज़ल्ट आहे। शिक्षा कमु न कंदी आहे, लेकिन शिक्षा सां गॾु शुभ भावना रहमदिलीअ सहज कमु कंदी आहे कि असां हिननि आत्माउनि खे जो बि सम्झायूं था इहे सम्झी वञनि। जीअं ब्रह्मा बाप खे ॾिसो मालूम बि हूंदो आहे कि अॼु हिन ॿार भूल कई अथई, त बि हुन ॿार खे शिक्षा बि तरीक़े सां युक्ति सां ॾींदा आहिनि। पोइ हुनखे ॾाढो प्यार बि कंदा आहिनि जंहिंसां उहो सम्झी वञे कि बाबा जो प्यार आहे। प्यार में ग़लती जी महसूसता जी शक्ति हुन में अची वेंदी आहे। त ब्रह्मा बाप जो अॼु ॾाढो प्यार कई। त शिक्षा ॾियण जो बाबा कीअं तरीक़ो था ॿुधाइनि कि शिक्षा बि ॾियो, शुभ भावना शुभकामना बि रखो, पोइ उनखे प्यार बि ॾियो। प्यार सां उनखे पंहिंजी ग़लती जी महसूसता थींदी आहे। त फॉलो फादर बाप समान ठहिण जी हिमत आहे। मुबारक हुजे हिमत जी। बाप दादा असांजी दिलि जी तालियूं पहिरियों ई ॿुधी वठंदा आहिनि। तव्हां ख़ुशी जी तालियूं ॿुधाईंदा आहियो, लेकिन बाबा दिलि जी तालियूं बाबा वटि पहिरियों ई पहुची वेंदियूं आहिनि। त कॾहिं बि बाबा जी शिक्षा छा आहे? हिकु त स्वयं बि माया सां न फसो, ॿियनि जी जीवन में बि माया खे ॾिसी शो छा जो प्रश्न न अचे। कीअं छो ईअं छा न। जंहिंजी जो ग़लती आहे सभिनि खे शुभ भावना शुभकामना ॾेई सभिनि खे अॻियां वधाईंदा वञो। बाप दादा बि हसी जी ॻाल्हि ॿुधाईंदा आहिनि। ब्रह्मा बाप जी रोह रियान हली त ब्रह्मा बाप चवंदा आहिनि कि मुंहिंजे त हिकु ॻाल्हि जे लाइ डेट कॉन्श त ब्रह्मा बाप चवंदा आहिनि कि मूंखे हिकु ॻाल्हि जे लाइ डेट कॉन्शियस आहे। ॿारनि खे त चवंदा आहिनि डेट कॉन्शियस न ठहो, लेकिन ब्रह्मा बाप हिकु ॻाल्हि जे लाइ डेट कॉन्शियस आहिनि। कहिड़ी डेट? कि कॾहिं मुंहिंजो हिकु ॿार जीवन मुक्त थी वेंदो। ईअं न सम्झणो आहे कि अंत में जीवन मुक्त ठहींदा, न। ॾाढो काल सां जीवन मुक्त स्थिति जो अभ्यास, ॾाढो काल जीवन मुक्त राज्य भाग्य जे अधिकारी ठाहींदा आहिनि। उनखां पहिरियों जॾहिं तव्हां हाणे जीवन मुक्त ठहो त असांजे जीवन मुक्ति स्थिति जो प्रभाव जीवन बंद आत्माउनि खे जो बंधन समाप्त कंदी। त मुख्य जो 16,108 आत्मायूं आहिनि। उनखे हाणे खां ई जीवन मुक्त जो अभ्यास करिणो आहे। तॾहिं असांजी हिन स्थिति जो प्रभाव दुनिया में फैलंदो ऐं जीवन बंद वारी आत्मायूं जीवन मुक्त जो अनुभव बंधन समाप्त करे सघंदियूं। तॾहिं उन्हनि जो बंधन समाप्त थी वेंदो। त इहा सेवा न करणी आहे, छा करणी आहे न। त तव्हां ब्रह्मा बाप खे डेट कॉन्शियस जो जवाबु ॾियो। उहा डेट कॾहिं थींदी? जॾहिं सभु जीवन मुक्त थी वेंदा। कहिड़ी डेट हूंदी? कोई बि बंधन न। कहिड़ी बि आत्मा खे कोई बि बंधन न। बंधननि जी लिस्ट लंबी लिस्ट वर्णन कंदा आहियो, क्लासिस कराईंदा आहियो त बंधननि जी ॾाढी वॾी लिस्ट कढंदा आहियो, लेकिन बाप चवंदा आहिनि सभु बंधननि सां पहिरियों बंधन आहे देह भान जो बंधन। हुन सां मुक्त ठहो। देह न त ॿियो बंधन स्वतः ई ख़तमु थी वेंदा। पंहिंजे के वर्तमान समय मां टीचर आहियां, मां स्टूडेंट आहियां, मां सेवादारी आहियां, हिन सम्झण जे बजाए अमृत वेले अभ्यास करो मां श्रेष्ठ आत्मा मथां खां आई आहियां। हिन पुराणी दुनिया में पुराणे शरीर में सेवा करण लाइ आई आहियां। मां आत्मा आहियां। इहे पाठ हाणे पक्को करो। तव्हां आत्माउनि जो भान धारण करो। त इहे आत्मिक भान माया जे भान खे सदा जे लाइ समाप्त करे छॾी। लेकिन आत्मा जो भान हाणे हलंदे फिरदे स्मृति में रहे, उहा अञा थियणो खपे। ब्रह्मा बाप आत्मा जो पाठ आदि खां केतिरो पक्को कयईं, दीवारुनि ते बि लिखियईं।
मां आत्मा आहियां, परिवार वारा आत्मा आहिनि। हिकु हिकु जे नाम सां दीवार में बि इहो पाठ पको कयईं, डायरियूं भरे छॾी, मां आत्मा आहियां, हीअ बि आत्मा आहे, हीअ बि आत्मा आहे। पंहिंजे आत्मा जो पाठ एतिरो पको कयईं, मां सेवाधारी आहियां। हीअ पाठ कुझु पको लॻंदो आहे, लेकिन आत्मा सेवाधारी आहे त जीवन मुक्त ठही वेंदा आहिनि। रोज़ शरीर जे मथां, रोज़ शरीर में मथां खां अवतरित थी आहियां, मां अवतार आहियां, हिन शरीर में अवतरित आत्मा आहियां। पोइ युद्ध न करणी पवंदी। आत्मा बिंदु आहे त सभु ॻाल्हियुनि खे बिंदु लॻाए छॾो। कहिड़ी बि आत्मा आहे, रोज़ हिकु नयो, कहिड़ी आत्मा आहे, रोज़ हिकु नयो नयो टाइटल स्मृति में रखो। असां वटि ॾाढनि सां टाइटलनि जी ॾाढी लिस्ट आहे न। रोज़ नयो टाइटल स्मृति में रखो कि मां श्रेष्ठ आत्मा आहियां। सहज आहे या मुश्किल, आत्मा बिंदु रूप में रहंदी त ड्रामा बिंदु बि कमु ईंदो। समस्याउनि खे बि सेकेंड में बिंदु लॻाए सघंदो, ऐं बिंदु ठही परमधाम में बिंदु ठही वेंदो, बिंदु ठही वेंदासीं। वञिणो आहे या सिधो स्वर्ग में वेंदो, किथे वेंदो? पहिरियों त पंहिंजे घर वेंदो या राज्य में वेंदो। बाप सां गॾु घर ताईं हलणो आहे या सिधो राज्य में हलणो आहे? बाप खे पुछंदव न त बिंदु बाप सां गॾु, बाप खे पुछंदव न त बिंदु बाप सां गॾु बिंदु ठही पहिरियों घर हलंदासीं न असां। वैसे राज्य जो पासपोर्ट न मिलंदो, परमधाम सां राजधानी में अचण जो पासपोर्ट ऑटोमेटिक मिली वेंदो, कंहिंखे ॾियण जी आवश्यकता न पवंदी। जेतिरो नज़दीक हूंदो ओतिरो नंबरवार परमधाम सां राज्य में ईंदा। परमधाम सां पहिरीं आत्मा कहिड़ी ईंदी, कंहिंसां गॾु ईंदी? ब्रह्मा बाप सां गॾु ईंदा। सभी राज्य में बि साथ में ईंदासीं न, या ॿिए टे जन्म में ईंदा। बाबा चवनि था वञिणो आहे न, प्यार आहे न, ब्रह्मा बाप खे छॾंदव त न साथ वेंदव न, त बाप दादा खे डेट ॿुधाईंदव या न? बाप दादा त चईंदा आहिनि हाणे ठहो, त बाप बि डेट कॉन्शियस सां बदिली वेंदा आहिनि न। त बाप बि डेट कॉन्शियस सां, मतिलबु बाबा खे बि डेट कॉन्शियस कहिड़ो आहे कि मुंहिंजा ॿार जल्दी तयारु थियनि। ॾिसो ब्रह्मा बाप कल्ह ॾिठईं, कल्ह खे ॾिसो ब्रह्मा बाप कल्ह खे ॾिठईं, तुरंत दान कई न। हाणे तीव्र पुरुषार्थी पहिरियों पुरुषार्थ कई, कल्ह खे न ॾिठईं। कल्ह छा थींदो, परिवार कीअं हलंदो, सोचईं जो अॼु थियो उहो सुठो, ऐं जो कल्ह थींदो उहो बि सुठो। हाणे त तुरंत दान महापुण्य ऐं पहिरियों नंबर जो महादान ठहिणो आहे। हाणे ॿारनि खे तुरंत दानी ठहिणो आहे। संकल्प कयो ऐं तुरंत दान महाबली ठहिया। जॾहिं हाथ उठवाईंदा आहिनि कि पहिरियों डिवीज़न में केरु ईंदो त सभी हाथ उठाईंदा आहिनि। हाणे बि उठाईंदा त सभु उठाईंदा। बाप दादा ॼाणंदा आहिनि कि कोई बि हाथ हेठि न कंदा आहिनि। जॾहिं पहिरें डिवीज़न में अचिणो आहे त पहिरें नंबर खे फॉलो करो। फॉलो करणु सहज आहे न, बसि ब्रह्मा बाप जे कदम ते कदम रखो, अर्थात बाबा जे हर कर्म खे कॉपी करो। कॉपी करणु ईंदो आहे कि न ईंदो आहे? फॉलो करणु ईंदो आहे न, त फॉलो करो, ॿियो छा करिणो आहे? अच्छा हाणे सभी जो बि वेठा आहिनि हिकु सेकेंड में और शरीरी आत्मिक स्थिति में स्थित थी वञो। शरीर भान में बि न अचो, आत्मा परमात्मा सां मिलन मनाए थी बसि। बाप दादा ड्रिल कराई, अहिड़ो अभ्यास बार बार कर्म कंदा रहो। स्विच ऑन कयो, सेकेंड में अशरीरी ठहे। इहे अभ्यास कर्माती स्थिति जो अनुभव कराईंदा आहिनि। चारों ओर जे सदा समृद्ध आत्माउनि खे, सदा बाप खे फॉलो करण वारी सहज पुरुषार्थी ॿारनि खे, सदा हिकु बाप एकाग्र बुद्धि एकर स्थिति में स्थित रहण वारा, सदा हिकु बाप एकाग्र बुद्धि एकर स्थिति में स्थित थियण वारा, बिंदु ठही बिंदु बाप सां गॾु हलण वारा, अहिड़ी सर्व बाप जी स्नेही सहयोगी सेवाधारी ॿारनि खे बाप दादा जो यादि प्यार ऐं नमस्ते। वरदान, अविनाशी सुहाग ऐं भाग्य जे तिलक सो भविष्य जे राज तिलक धारी ठहो।
संगम युक्त देवन जो देव जो सुहाग ऐं परमात्मा व ईश्वर संतान जे भाग्य जो तिलक प्राप्त थींदो आहे न। यदि सुहाग ऐं भाग्य जो तिलक अविनाशी आहे, माया इन तिलक खे मिटाईंदी न आहे, त सदा हिते जे सुहाग ऐं भाग्य जी तिलकदारी सो भविष्य जे राज्य जी तिलकदारी ठहींदा आहियूं। हर जन्म में राज्य तिलक जो उत्सव हूंदो आहे। राजा सां गॾु रॉयल फैमिली जो बि तिलक दिवस मल्हाईंदा आहिनि। स्लोगन आहे, सदा हिक जी स्नेह में समाए रहो, त इहा मोहबत महिनत खे समाप्त करे ॾींदी। छा ओम शांति। बाबा खे यादि करो।